नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। हैदराबाद न्यू टाउन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जे ज़मीन ते थियल मुबैना कब्ज़नि ख़िलाफ़ मुद्दई हुमेरा बानुअ जी दरख़्वास्त ते एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल हैदराबाद में केस जी ॿुधणी थी आहे। जामशोरो रोड ते न्यू कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जा मेंबर्स दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मुद्दईअ जो वकील एडवोकेट ज़ुल्फ़कार सेतो। जी ज़ुल्फ़कार साहब, छा तफ़सील आहिनि? वॾी महिरबानी असद भाई तव्हांजी तव्हांजे चैनल जी MNN TV जी। जीअं त असां कुझु वक़्तु अॻु में न्यू टाउन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जो केस जेको आहे उहो दाख़िलु कयोसीं एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल कोर्ट हैदराबाद में। त उन में कब्ज़ा वग़ैरह थिया हुआ। 54 एकड़ ज़मीन ते मुश्तमिल कोऑपरेटिव रजिस्टर्ड हाउसिंग सोसाइटी आहे, जेका 54 एकड़नि ते मां रिपीट कयां त मुश्तमिल आहे। उहा पब्लिक प्रॉपर्टी आहे, छाकाणि त रजिस्टर्ड कोऑपरेटिव सोसाइटी जेका आहे उहा सेक्शन 2O एंटी इंक्रोचमेंट एक्ट 2010 जे मूजिबि पब्लिक प्रॉपर्टी जे ज़िमरे में थी अचे। पब्लिक प्रॉपर्टी ते जेकॾहिं कोई क़िस्म जो को कब्ज़ो थींदो, का इंक्रोचमेंट थींदी, त उहा एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल कोर्ट खे ॿुधण जा इख्तियार अथनि। त उन में कोऑपरेटिव डिपार्टमेंट हैदराबाद जो डिप्टी रजिस्ट्रार साजिद सूबरो पेश थियो ऐं उन खां अलावा तालके में कासमाबाद जो मुख़्तियारकार उनखे उहे बि पेश थिया। उन्हनि पंहिंजो जवाबु दाख़िलु कयो। जवाबु दाख़िलु कंदे हुननि पंहिंजो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त हिन 54 एकड़ ज़मीन ते ख़ाली आहे, इन ते कंहिं क़िस्म जो को कब्ज़ो वग़ैरह कोन्हे को, सिर्फ़ु पाणी वग़ैरह कुझु आहे। बाक़ी केस जेको आहे मुस्मात हुमेरा नाज़ जो जेका अटार्नी आहे मुस्मात हमीदा ऐं 4 ॿियनि प्लेंटिफ्स जी जेके मेंबर आहिनि उन्हनि जो केस ॿुधण जे क़ाबिल कोन्हे। हिन स्टेज ते इन केस खे ख़तमु कयो वञे। त अॼु असांजा आर्ग्यूमेंट थिया अदालत सगोर में ट्रिब्यूनल में एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल हैदराबाद में, जिते असां मुकमल तरह सां रिलैक्सी करे हिकु एतमाद भरियो हिकिड़ो रेस्पॉन्स था ॾियूं त असां अदालत सगोरीअ खे सेटिस्फाई कयो आहे ऐं उनखे इन ते एश्योरेंस ॾियारी आहे त असां 1818 जी एप्लीकेशन जेका साइट इंस्पेक्शन आहे जाइ वारदात ॾिसण जी, उन जी जेका फ़ी आहे कमिशनर जी, उहा बि असां भरण जे लाइ तयारु आहियूं। हिकिड़ो कमिशनर मुक़ररु कयो वञे आइन ऐं कानून जे मूजिबि, रूल अंडर ऑर्डर 18 रूल 18 सिविल प्रोसीजर कोड 1908 जे मूजिबि उहा एप्लीकेशन आहे। उन ते बि आर्ग्यूमेंट थिया, लेकिन मेंटेनेबिलिटी जे हवाले सां जेका पिटीशन हुई उन ते असांजा आर्ग्यूमेंट थिया। सरकारी वकील बि इन शइ ते कंहिं हद ताईं आमादा थियो त वाक़ई रिकॉर्ड जेको आहे सो उहो जमा थियलु कोन्हे को, ऐं डिपार्टमेंट कोऑपरेटिव डिपार्टमेंट ऐं मुख़्तियारकार कासमाबाद इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त इनखे केस खे डिसमिस कयो वञे। लेकिन अगरि सरकारी वकील इहा बि वधीक ॻाल्हि कई त जेकॾहिं तव्हां साइट इंस्पेक्शन करायो त मूंखे असांखे कोई एतिराज़ु कोन्हे। इन बि निस्बत मूंखे इन शइ जी इंशा ताला इहा एश्योरेंस आहे त 16 तारीख़ ते जेको अदालत सगोली ऑर्डर ते रखियो आहे मैटर, त आया द वेदर द प्लेंटिफ्स इज़ मेंटेनेबल आर नॉट, त इहो जेको ग्राउंड आहे इन ग्राउंड ते ऑर्डर थींदो ऐं इंशा ताला असांजो केस ॿुधण जे क़ाबिल थी वेंदो, एडमिट थी वेंदो, उनजो नंबर अलॉट थींदो। उन खां बाद में उमेदु आहे त 1818 यानी साइट इंस्पेक्शन जी जेका रिपोर्ट आहे उन ते ऑर्डर एप्लीकेशन आहे उन ते ऑर्डर थींदो, कमिशनर मुक़ररु थींदो ऐं जेके बि कब्ज़ा माफ़िया आहिनि उन्हनि जी निशानदेही उहो कमिशनर कंदो ऐं इंशा ताला उन कब्ज़नि खे ड्राहे पट करे ऐं जेके बि 453 जा सोसाइटी जा न्यू टाउन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जा जेके अहल मेंबर आहिनि जंहिंजो रिकॉर्ड साजिद अली सूमरो लिकाए छॾियो आहे, कंहिं हद ताईं कस्टोडियन ऑफ रिकॉर्ड डिपार्टमेंट आहे उन्हनि लिकाए छॾियो आहे। उहो 453 जा जेके मेंबर आहिनि न्यू टाउन कोऑपरेटिव सोसाइटी जा इंशा ताला उन्हनि खे पंहिंजो हक़ ज़रूरु मिलंदो। तव्हांजी वॾी